नादान मसाजिद ते अख मेरी रखी आहे। नादान मसाजिद ते घोरण कम करे उठंदा सिर जवान मसाजिद ते अख मेरी रखी आहे। नादान मसाजिद ते भंग चर सके आजादी चकुलन के बिछुड़वागी। भंग चर सके आजादी चकुलन के बिछुड़वागी। इंसाफ जा कानूनी बोहतान मसाजिद ते अख मेरी रखी आहे। नादान मसाजिद ते नाले में मुसलमानी आमाल यहूद निजा। नाले में मुसलमानी आमाल यहूद निजा। छेड़ो अघुरी जंग का इमरान मसाजिद ते अख मेरी रखी आहे। नादान मसाजिद ते घोरण कम करे उठंदा सिर जवान मसाजिद ते अख मेरी रखी आहे। नादान मसाजिद ते घर के छॾी राहे। घर के छॾी राहे कब्ज़न जे बहाने में। घर के छॾी राहे कब्ज़न जे बहाने में। ऐं हाणे संदसि साॻिया उनवान मसाजिद ते अख मेरी रखी आहे। नादान मसाजिद ते कादियान जा मंदर ऐं गुरुद्वारा ठाहे थी। कादियान जा मंदर ऐं गुरुद्वारा ठाहे थी। ड्राहिण जा हुकूमत जा ड्राहिण जा हुकूमत जा ऐलान मसाजिद ते अख मेरी रखी आहे। नादान मसाजिद ते अमरोट में शेरो थियो। अमरोट में शेरो थियो 1922 में। हाणे सन कहिड़ो आहे अचे थो तव्हांखे 22 माना पूरी सदीअ खां पोइ वरी अंग्रेज़ जा पोइ लॻ वरी मस्जिदनि जे ख़िलाफ़ चए अंग्रेज़ में अमरोट में शेरो थियो 1922 में। अमरोट में शेरो थियो 1922 में। अंग्रेज़ सां जंहिं जोटिया मैदान मसाजिद ते अख मेरी रखी आहे। नादान मसाजिद ते अॼु पूरी सदीअ खां पोइ अंग्रेज़ जा पोयां वरी। अॼु पूरी सदीअ खां पोइ अंग्रेज़ जा पोयां वरी। कावड़ था रखनि साॻी कावड़ था रखनि साॻी शैतान मसाजिद ते अख मेरी रखी आहे। नादान मसाजिद ते अंग्रेज़ त समझी वियो पर उन जा पिठू समझन। अंग्रेज़ त समझी वियो पर उन जा पिठू समझन। मज़बूत अञा आहिनि मज़बूत अञा आहिनि ईमान मसाजिद ते अख मेरी रखी आहे। कल कलूनी भुट्टे साहब जो दौर गली खुदा बख्श भुट्टे में कब्रुनि जे भिक में उते मस्जिद उन्हें के बेनज़ीर साहिब फरमायो त इन मस्जिद ते पिलर था अचनि मस्जिद होॾे ठाहियो इहा मस्जिद शहीद कयो। हज़रत साईं बेरवा अल्लाह ताला उन्हनि जे क़ब्र जे मथां करोड़ा रहम जा मींहं नाज़िल फरमाया। साईं जन मैदान करे बीठा ख़बरदार चवरायूं त मथां मस्जिद सां हथ चुरांद कयो। मस्जिद सां हथ चुरांद ख़बरदार। एतिरो रोब कयो जो अल्हम्दुलिल्लाह उन्हनि ठहियल मस्जिद भिक में बि हिन मस्जिद खे शहीद करे न सघिया। ओड़े अमरोटी मस्जिद लाड़काने में उहा रेलवे मथां क्रॉसिंग पुल पई अचे उहा बि मस्जिद साम्हूं पई अचे। उन जे लाइ चऊं त हज़रत साईं जन मैदान करे बीठा ख़बरदार मथां इन मस्जिद खे हथ उड़ातो अथव। अल्लाह जे फज़ल सां उतां वकड़ कयूं। भला ॿिया वहान खे वकड़ न हूंदा आहिनि छा? पुलनि खे वकड़ न हूंदा आहिनि छा? हिननि कमीननि जी दुश्मनी मस्जिदनि सां। पर बेनज़ीर साहिब सम्झी वई। हुन चयो त हिन वाक़ई मुस्लमाननि जे मुल्क में हिन मस्जिद सां हथ तुरांद न कजे। कमीना हे अलाए काॾां जा मथे में हिते लॻा आहिनि जो पहिरियों हमिलो मस्जिद
पार्क ठाहियो, मस्जिद ठाहियो, बदबख्त। अल्लाह को दुआ है तला मर्द कलंदर अल्लामा राशिद खालिद महमूद, अल्लाह ताला इन जवान जो उम्र इज्जत में बरकत फरमाए। मैदान करे बीठो, हिकिड़े पासे रहो, हिकिड़े अदलिया जो ऑर्डर, चीफ जस्टिस जो ऑर्डर, बदबख्त पछाड़ी में वेंदे वेंदे पंहिंजो लानत जो टोक पंहिंजे गीचे में विझी वियो। रिटायर तो थियो पर बदबख्ती इहा थिए जो आख़िर में कमु अहिड़ो पियो थिए, पर पोइ बि वरी अल्लाह जो फज़ुल थियो, अलामा मैदान करे बीह रहियो त हुननि फ़ैसिलो मुलतवी करे छॾियो। इहा अल्लाह जी महिरबानी आहे। तव्हां ऐं असांजी जमात जी कुवत आहे। उलमा सां साथ ॾींदव त इंशा अल्लाह तव्हांजे ईमान जी इज़तुनि जी हिफ़ाज़त थींदी। न ॾींदव त मरंदव तव्हां, असां उहो ई मुलांडो कंदासीं। मरंदव तॾहिं बि ख़त्मु असां गुज़ाराईंदा। तव्हांखे कुल वला पढ़णु न ईंदो आहे त तव्हां छा कंदा? तव्हांजा साथी हो, तंहिंजे करे आलमनि सां जेको आलमनि सां फिटाईंदो अल्लाह वटि उनजो वॾो उनजो बदिलो थींदो, पोइ ख़बर पवंदी। बहरहाल बस हाणे न हज़रत साईं वेठा आहिनि, अगरि कुर्सी तो वेठा था। अख मेरी रखी आहे नादान मसाजिद ते, घोरण का मगर उठंदा सिर जवान मसाजिद ते। अख मेरी रखी आहे नादान मसाजिद ते। अब हिकिड़ा थींदा आहिनि मुजाहिद जेके मैदान ते हूंदा आहिनि, हिकिड़ा हूंदा आहिनि मुजाहिदनि खे हिमत ॾियण वारा। हक़ीक़त इहा आहे जेके आलमनि जो तबको आहे न, इहो मुजाहिदनि खे हिमत ॾियण वारो आहे, उन्हनि खे अजुर और सवाब ॿुधाइण वारो आहे। पर सच थो चवां, मां हिकु क़ुरान शरीफ़ ॼाणो आहे, हिन दफ़े मूंखे अहिड़ो जज़्बो पैदा थियो त मां चयो त जेकर मां अलामा खे चवां त सभ खां पहिरियों शहादत जे लाइ मुंहिंजो नालो लिखो हिन मस्जिद लाइ मां ई मां पंहिंजी ॻाल्हि क़ुरान पाक ॼाणो थो कयां। इंशा अल्लाह अज़ीज़ ईमान असांजो क़ाइमु आहे। जवान थोरा निकिरी पवंदा जेके मस्जिदनि जो हिफ़ाज़त कंदा। अल्लाह दुआ ताला ताला हुकूमत खे बि सम्झ जी तौफ़ीक़ अता फरमाए। चई अंग्रेज़ त सम्झी वियो, अमरोटीअ ॼाणो अंग्रेज़ गोॾा खोड़िया, वॾेरा आया त साईं नंढड़ी मस्जिद आहे तव्हांखे वॾी ठाराए ॾियूं। हर भरू नंढड़ी मस्जिद जे लाइ पंहिंजा मुरीद था मारायो। साईं अमरोटी उन्हनि ॾे निहारे खे चुप बदबख्त तव्हांजी के नंढड़ी न्याणी खणी वञे त उनखे न छॾाईंदो, वॾी जेकॾहिं खणी वञे त पोइ छॾाइण जी कोशिशि कंदो। पर थियो बेग़ैरत, उन्हनि खे दड़कार न। अल्हम्दुलिल्लाह उहा मस्जिद अॼु ॾींहं ते अमरोटी मस्जिद वाह जे विच में आहे। इहा अल्लाह ताला देवबंदी जमात जी हिकिड़ी निशानी रखी आहे। असां उन जमात सां वाबस्ता आहियूं। इंशा अल्लाह वक़्तु ईंदो त असांजो कोड़नि खां जवान खां नंढो वॾो इंशा अल्लाह कीवा ईंदो न, अहिड़ी क़ुर्बानी सां। चई अंग्रेज़ त सम्झी वियो पर उन जा पिठू समझनि, अंग्रेज़ त सम्झी वियो पर उन जा पिठू समझनि। मज़बूत अञा आहिनि ईमान मसाजिद ते, अख मेरी रखी आहे नादान मसाजिद ते। बदहाली मईशत जी ऐं क़बूल महांगाई, बदहाली मईशत जी ऐं क़बूल महांगाई। बर्दाश्त रफ़ीक कबा, बर्दाश्त रफ़ीक कबा, हमलान मसाजिद ते। अख मेरी रखी आहे नादान मसाजिद ते, घोरण का मगर उठंदा सिर जवान मसाजिद ते। अख मेरी रखी आहे नादान मसाजिद ते। घणो कुझु ॿुधायो आहे।